अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सी रहे चार जेडीओ न्यूज़ यहाँ वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। दिलदार चांडियो जी कलर महांगा, दवाऊं महांगियूं, असां ग़रीब कंहिंजे दरदां जूं। टमाटे जो अघु किरी पवण सबबि हारियुनि ऐं ज़मींदारनि जा मथे ते हथ अची विया। सकंड लॻा मड ऐं उन जे आसपास में वॾे मिक़दार में पैदा थींदड़ टमाटे जो अघु किरी पियो। मार्केट मंडीअ में 10 किलो वारी छापर 50 खां 60 रुपया किलो विकजण लॻी। मिसकिन हारियुनि मुतालबो कंदे चयो आहे त असांखे सही रेट ॾिनो वञे, असां जीअं पंहिंजो कयल ख़र्च बि लाहे सघूं, न त ॿी सूरत में टमाटनि जूं गाॾियूं भरे सकंड बाईपास ते एहतजाजनि तौर उछलायूं वेंदियूं। कलर महांगा, दवाऊं महांगियूं, ॿिज महांगा ऐं जेॾी महिल असांजो लथो आहे रेटिन आहे 60 रुपया थैली, 20 रुपया थैली। कयूं त हिनखे छा कयूं? या चओ त असीं का हड़ताल हो, रोड ते असीं उछलाए मथां टालर चाढ़े छॾियूं, असांजो ॿियो वस त आहे कोन। हींअर रेट कहिड़ो आहे? रेट इहो 60 रुपया, 30 रुपया, 40 रुपया रेट ई नथा ॾियनि बाबा। अच्छा, भला तव्हां जेको ख़र्च कयो आहे टमाटे ते, उन में भला तव्हांजो ख़र्च लही वेंदो? न बाबा, इहो रेट हलंदो त असांजो कोन हलंदो, घर जा टपड़ कपाए ॾियणा पवंदा ज़मींदारनि खे बाबा। हाणे कंहिंखां मुतालबो था कयो? मुतालबो इहो सरकार खे अपील था कयूं त बाबा असांखे कुझु रेट ॾियनि, असांजा बचा ॾिसनि, असीं लोड़ियो अथसि, गुॾ कढियो अथसि, पाड़ा ॾिना अथसि, असां ज़ुल्म आहे बाबा। बाबा असां ग़रीब माण्हू आहियूं बाबा, पूरे कांदड़ आहियूं, टमाटा असीं काया आहियूं बाबा। अॻे त रेट ॾाढा, हाणे त बाबा रेट आहिनि न त असां घर जा टपड़ बि खपायूं, पोइ बि बाबा ख़र्च नथा हलनि। हाणे ग़रीब माण्हू असीं काॾे वयूं, ॿार बचनि समेत असीं हिते वेठा आहियूं बाबा, लोड़ियूं पिया, पर का शइ न आहे। ज़मीनदार कलर केतिरो चढ़ी थो वञे बाबा, ॿिज केतिरो आहे महांगो बाबा, का शइ न आहे। हाणे ॾिसूं त लथो आहे त बाबा रेट ई न आहे। दवायूं महांगियूं बाबा, कलर भी महंगा, हर शइ महंगाई थी है। जब टमाटर लाइण ते आयो त का शइ न, ॾिस 60 रुपया, 60 रुपया, 20 रुपया, 20 रुपया। ग़रीब माण्हू काॾे वञे? आख़िर खटियूं बि खपाए पोइ पूरी कंदासीं, ज़मींदार पोइ बि न बाबा पूरी कोन थींदी बाबा, असीं काॾे वेंदासीं? ग़रीब माण्हू कुझु रेट ॾियो यार। HR जेडीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR जेडीओ न्यूज़।